कराची पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मज़दूरनि जे महिनत सां सॼी दुनिया में मईशत हली रही आहे। पीपी क़यादत मज़दूरनि जे हक़ लाइ क़दम खयां। वफ़ाक़ी हुकूमत महांगाई खे नज़र में रखंदे पघारुनि में वाध करे कराची आर्ट्स काउंसिल में मज़दूर ॾियाड़ी जे हवाले सां तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त PIA ऐं स्टील मिल समेत ॿियनि इदारनि जी निजकारी करण बदिरां वफ़ाक़ी हुकूमत खां उन्हनि खे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलाइण जो मुतालबो करे छॾियो। हुन चयो त हुकूमत निजकारी जे हवाले सां ग़ौर करे रही आहे। पीपी जो इहो मौक़िफ़ हो त ऐं रहंदो त असां सम्झूं था त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत सिंध में जेके मनसूबा आहिनि उहे कामयाब थिया आहिनि। बहितर आहे त वफ़ाक़ी हुकूमत निजकारी बदिरां पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप करे उनजो फ़ाइदो मुल्क खे थींदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।